अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 29 मई 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मोरे भरिसां शहीद कयल इरफान लगारी जी सुरकनि ऐं लुड़कनि सां तदफ़ीन। आख़िरी दीदार वक़्तु जज़्बाती मंज़र। मोरे ऐं भरपासे में 6 ॾींहंनि खां नेटवर्क मुकमिल तौर पर बंदि। मोबाइल फ़ोन सर्विस बि बहाल न थी। वकीलनि पारां कलम 144 हटाइण ऐं मोबाइल सर्विस बहाल करण जो मुतालबो। दरगाह सैदी मूसाणी ते जिन कढण बहाने भोपे नीगर खे मारे छॾियो। सिंधी अदबी संगत सिंध मुख़ालिफ़ मनसूबनि ख़िलाफ़ एहतिजाज जो ऐलान करे छॾियो। कॉर्पोरेट फार्मिंग ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। शाहपुर जहानिया में पुलिस 2 ॼणनि खे खंभे मुबैना तौर ते गुम करे छॾियो। शहर में हड़ताल एहतिजाजी रैली। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मोरे भरिसां ॻोठ लगारी बजराणी में मक़तूल इरफान लगारी जी जनाज़े निमाज़ अदा कई वई, जंहिंमें अदीबनि शाइरनि लेखकनि मुख़्तलिफ़ क़ौम परस्त अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त जनाज़े निमाज़ मशहूर आलिम मज़हबी स्कॉलर मौलाना अयाज़ कुमी पढ़ाई संसमढ़ कुहाड़ी वारे ॻाढ़े झंडे सां वेढ़ियो वियो। मुंहुं ॾिसण वक़्तु मक़तूल जी मासूम नियाणी खे पंहिंजे बाबा जो आख़िरी दीदार करायो वियो। उन वक़्तु माण्हू ओछंगारूं ॾेई रोंदा रहिया, तमामु जज़्बाती मंज़र थी विया। जॾहिं त जनाज़े निमाज़ वक़्तु बि ॻोठ खे पुलिस जो कड़ो बरक़रार हो। ॻोठाणनि पारां पुलिस ऐं हुकूमत ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। मक़तूल जे तॾे ते कामरेड कोमल लगारी सिंधू ते धाड़ो नामंज़ूर, कैनाल समूरा नामंज़ूर, ज़मीननि जी वालार नामंज़ूर जा नारा हणाया, जंहिंजो तॾे ते वेठल माण्हुनि ज़बरदस्त जवाबु ॾिनो। जीअं सिंध मुहाज़ चेयरमैन रियाज़ चांडियो जारी कयल बयान में चयो आहे त हुक्मरान कानून जमहूरियत बुनियादी इंसानी हक़नि जी तौहीन कनि पिया। हिक तरफ़ 20 तारीख़ खां वठी हिक नई दहशतगर्दी हुकूमत शुरू कई आहे, जेका क़ाबिल मज़मत आहे, जंहिंमें ज़ाहिद लगारी इरफान लगारी जो शहादतूं थियूं आहिनि, त ॿिए तरफ़ मज़लूम महकूम पुरमन सियासी वर्कर ॻोठाणा तिन खे खणी थाणनि में बंदि कयो वियो आहे। कुझ खे गुम कयो वियो आहे जेके अञा ताईं अदालतनि में नथा आंदा वञनि। उन्हनि खे जबरी तौरु गुम कयो वियो आहे। इहो जबर जो सिलसिलो जारी आहे। इंतकाम ऐं तबाही आहे जेका पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि जे मथां मढ़ी आहे। हुन वधीक चयो त जबरी तौरु खंभे गुम कयल इम्तियाज़ भट्टी 77 ॾींहंनि खां पोइ आज़ादु थियो, जंहिंखे ॿीहर राह जे अंधारे में खंभे गुम कयो वियो आहे, जंहिंजी मज़मत करियूं था। उनखे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। मोरोअ जे अंदरि इहा सूरतहाल आहे त सोशल मीडिया जा नेटवर्क ख़तमु आहिनि। भरपासे जी आबादी खे अज़ाब मां गुज़रणो पइजी रहियो आहे। हर तरफ़ ख़ौफ़ ऐं ॾहकाव जो माहौल आहे। उन ख़ौफ़ ऐं ॾहकाव जे माहौल में सिंध जे क़ौमी शाइर साईं राशिद मोराई जे पुटु शाह लतीफ़ खे बि खंभियो वियो। ॿिए तरफ़ पुरमन जदोजहद खे दरिया जो तहफ़ुज़, ज़मीननि जो तहफ़ुज़, वसीलनि जो तहफ़ुज़, सिंध जी जेका पुरमन वेड़ ऐं जदोजहद शुरू थी आहे, जेका सॼी सिंध में जारी आहे, पंहिंजे दरिया ऐं ज़मीननि खे बचाइण लाइ क़ौमी ऐं अवामी जमहूरी जदोजहद जारी रहंदी। सिंधियुनि खां ऐं सिंधी तहज़ीब खां नफ़रत कंदड़ पीपल्स पार्टी उहा साॻी तारीख़ वरजाए पई जीअं भुट्टो जे दौर में सिंधी किताबनि ऐं रिसालनि ते बंदिश लॻाई वई हुई, त तालीमी इदारनि में सिंधी टोपी ऐं अजरक ते बंदिश लॻाई वई आहे। सिंध ॾिसे त ज़िया अमृत ऐं अयूबी दौर इन्हनि सभिनी खां वधीक ई भयानक दौर आहे। जमहूरियत जे नाले में सिंध में कारी राति मढ़ी वई आहे। हीअ ख़ौफ़ ऐं ॾहकाव सिंध जे वसीलनि जी लुटमार हिननि जी तरजीह आहे।
मोरो असानीअ खां पोइ गुज़िरियल 6 ॾींहंनि खां मोरो तालुके में इंटरनेट ऐं तमामु मोबाइल कंपनियुनि जा नेटवर्क बंदि आहिनि, जंहिं करे मोरो जी आवाम सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। समूरो तालुको ग़िज़ा बणियल आहे। माण्हुनि जे हक़ जे आवाज़ खे बंदि करण जी कोशिशि कई पई वञे। मोरो शहर जे रहवासियुनि जा सिंध समेत पूरी दुनिया में रहंदड़ पंहिंजनि प्यारनि सां राब्ता मुकमल तौर ते कटियल आहिनि। शहर जो कार वहिंवार पिणु सख़्तु मुतासिर आहे। मोरो शहर समेत ॻोठ लगारी बजाराणी जे समूरनि रस्तनि ते पुलिस पिकेटूं क़ाइमु करे बख़्तरबंद गाॾियूं बीहारियूं वियूं आहिनि, जंहिं करे माण्हुनि में ख़ौफ़ हिरास छायल आहे। मोरो जे भरपासे में लॻंदड़ निढनि शहरनि जा माण्हू पिणु शहर अचण खां लवाइण लॻा आहिनि, जंहिंजे करे कारोबारी तबिको पिणु परेशान आहे। आल सिंध लायर एक्शन कमेटी जे हैदराबाद में थियल इजलास में वकीलनि पारां कलम 144 हटाइण ऐं मोबाइल सर्विस बहाल करण जो मुतालबो कयो वियो आहे। आल सिंध लायर एक्शन कमेटी मोरो वाक़े जी सख़्तु मज़मत कई आहे। जारी कयल बयान में आल लायर्स एक्शन कमेटी चयो आहे त इन मामले ते सिंध हुकूमत पारां DIG इरफान बलोच जी सरबराही में ठाहियल इंक्वायरी कमेटी खे रद्द करियूं था। मुतालबो करियूं था त सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट जे जज जी सरबराही में अदालती कमीशन जोड़ी वञे। कमेटी मुतालबो करे थी त शहीद इरफान ऐं शहीद ज़ाहिद लगारी जे क़त्ल ऐं ज़ख़्मियुनि जी FIR वारसनि जी मर्ज़ी मूजिबि दाख़िल कई वञे। ॻोठ बजाराणी लगारी ऐं मोरो मां खंभे गुम कयल सभिनी माण्हुनि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। बबरलो धरणे खां पोइ सॼी सिंध मां गुम कयल सभिनी माण्हुनि खे आज़ादु कयो वञे। मोरो मां कलम 144 हिकदमि हटायो वञे ऐं मोबाइल फ़ोन सर्विस बहाल कई वञे। ॻोठ बजाराणी लगारी जो मुआसिरो ख़तमु कयो वञे ऐं माण्हुनि खे आइनी क़ानून में ॾिनल बुनियादी हक़नि मूजिबि आज़ादी सां ज़िंदगी गुज़ारण ॾिनी वञे। पुलिस पारां कटियल ग़ैर क़ानूनी FIR फौरी तौरु ख़तमु कयूं वञनि। शहीद इरफान लगारी जे मढ़ खे हैदराबाद मां अगवा करे उन जी बेहुरमती करे केतिरा ॾींहं रुलाइण बाद बिना वारसनि जी मर्ज़ी जे तदफ़ीन कंदड़ ऐं मैयत अगवा करण दौरान वारसनि औरतुनि ऐं वकीलनि ते तशदुद में मुलविस ऐं अगवा कंदड़ सभिनी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। समूरनि क़ानूनी मामलनि खे ॾिसण शहीदनि जे वारसनि जी क़ानूनी सहायता ऐं थियल सभिनी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ क़ानूनी वेढ़ लाइ क़ानूनी माहिरनि जी टीम जोड़ी वेंदी। मोरो ऐं भरपासे में जेको ख़ौफ़ ऐं हिरास जो माहौल जुड़ियो आहे उनखे ख़तमु करण लाइ मोरो में कन्वेंशन पिणु सॾायो वेंदो। कमेटी कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ जदोजहद जे ॿिए मरहले जो आगाज़ करे थी ऐं सिंध हुकूमत पारां ॻाल्हियुनि लाइ जोड़ियल कमेटी खे रद्द करे थी। कमेटी सिंध हुकूमत खे 30 जून ताईं मोहलत ॾिए थी त उहा कारपोरेट फार्मिंग ऐं ग्रीन इनिशिएटिव तहत ॾिनल या तजवीज़ कयल समूरियूं ज़मीनूं सियाहती मक़ाम जबल डंडूं ढोरा वापसि करे न त ॿी सूरत में इंतिहाई क़दम तौरु वज़ीरला सिंध हाउस असेंबली ऐं M9 मोटरवे बंदि करे धरणो हयो वेंदो। सॼी सिंध जे ॿारनि अंदरि कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ कैंपूं क़ाइमु कयूं वेंदियूं। कारपोरेट फार्मिंग ऐं ग्रीन इनिशिएटिव ख़िलाफ़ अवामी जागरूकता लाइ कॉन्फ्रेंसूं कोठायूं वेंदियूं, सेमिनार मुनक़िद कया वेंदा ऐं रैलियूं पिणु मुनक़िद कयूं वेंदियूं। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त सिंध असांजी आहे, मुल्क असांजो आहे। असां ठाहियो पीपल्स पार्टी सिंध खे शामी ग़रीब बणाए छॾियो आहे। हुकुमरान ऐं पीपल्स पार्टी खे सिंधी ॾिठे नथा वणनि। सिंधियुनि मां सख़्तु बेज़ार आहे। सिंध यूनिवर्सिटी जामशोरे जे शागिर्दनि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त पीपल्स पार्टी सिंध खे वीरान हवेली बणाइणु चाहे थी, जंहिंमें 7 करोड़ सिंधी हुजनि। ईअं न रुॻो ज़मीन, दरिया, कोयलो, पेट्रोल, गैस, समुंड, मार्बल हुजे जंहिंखे असां माल गनीमत सम्झी लुटियूं फुरियूं, पर बदकिस्मती सां सिंधी आहिनि 7 करोड़। तंहिं करे पीपल्स पार्टी ऐं वफ़ाक़ी हुकूमत लोह थी वई आहे। 7 करोड़ सिंधियुनि खे केॾह कनि, उन्हनि लाइ साज़िशूं ऐं अटकलूं कनि पिया। 7 करोड़ सिंधी हिननि जे ख़तरनाक साज़िशनि खे पुरमन जदोजहद ज़रिए नाकाम बणाईंदा। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त असांखे अहिड़ी तरक़ी नथी घुरिजे जंहिंसां सिंधी माण्हुनि जे हक़ हक़मियत ख़तमु थी वञे। कारपोरेट फार्मिंग जे नाले ते हर ज़िले अंदरि 1000 एकड़ ज़मीन धारियुनि माण्हुनि खे
ॾेई सिंधी माण्हुनि खे पंहिंजे वतन में अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कई पई वञे। सिंधी माण्हुनि खे दीवार सां लॻाइण जा ख़तरनाक नतीजा निकिरंदा। सिंधू दरिया में पाणी बदिरां वारी उॾामी रही आहे। 150 सालनि खां सिंधू दरिया जे पाणी ते धाड़ा लॻी रहिया आहिनि। इरसाव सिंध जे पाणी में सहूलियतकार जो किरदारु अदा करे रहियो आहे। वफ़ाक़ में वेठल हुक्मराननि खे सिंधी नज़र नथा अचनि ऐं सिंध बि नज़र नथी अचे, जंहिं करे सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो ॾिनो वञे। जेको पाणी मिले थो उन ते पीपी हुक्मरान जो कब्ज़ो आहे। असांजो तालीमी निसाब जदीद साइंसी हुजणु घुरिजे। शागिर्द मायूसी वारी ख़्याली दुनिया मां निकिरी हक़ीक़ी साइंसी दुनिया में अचनि। सिंध जे नौजवाननि खे निसाबी तालीम सां गॾु सियासी अदब बि पढ़णु घुरिजे। उन मौक़े ते सिंधी शागिर्द तहरीक ज़िले सिंध यूनिवर्सिटी जो सदर आमिर सिंधी, अशफ़ाक़ अशरफ पलीजो, नईम शर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। अवामी तहरीक जे बानी अज़ीम इनक़लाबी अॻवान रसूल बख्श पलीजे जी 7वीं वरसीअ जे मौक़े ते अवामी तहरीक तरफ़ां 21 जून ते जुंग शाही में कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधू दरिया ते 6 किनारनि ख़िलाफ़ जलसो मुनक़िद कयो वेंदो। जलसे जी तयारी कमेटी जी गॾिजाणी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी जी सदारत हेठि हैदराबाद में थी गुज़री। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त 21 जून ते जुंग शाही में लखें सिंधी गॾु थी सिंधू दरिया जे मुहाफ़िज़ ऐं आलमी सतह ते सिंधू दरिया जो केस विढ़ंदड़ रसूल बख्श पलीजे खे भेटा पेश कंदा। रसूल बख्श पलीजे सिंधू दरिया जे तहफ़ुज़ लाइ अंग्रेज़ी में किताब लिखिया। हुन दरिया मथां अड़िजंदड़ डेमनि ख़िलाफ़ सॼी सिंध में ज़बरदस्त तहरीक हलाई। रसूल बख्श पलीजे कालाबाग डैम ख़िलाफ़ तारीख़ी लॉन्ग मार्च कया। रसूल बख्श पलीजे सिंधू दरिया जे बचाव लाइ तारीख़ी जदोजहदनि जा बुनियाद विधा। बदीन में सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां सिंध जी ज़मीन ते कारपोरेट फार्मिंग जे नाले ते वालार ख़िलाफ़ ज़िले सदर शाहनवाज़ सियाल, नायब सदर अली हैदर पैंवर ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे बदीन प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त कारपोरेट फार्मिंग जे नाले ते वालार कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। हुकूमत वाइड़प जो शिकार आहे, जंहिंजे करे मोरे साने जहिड़ा वाक़िआ कराए रही आहे। जसकम पारां मलीर में ख़ानगी फैक्ट्री मां सिंधी पोरितनि जी जबरी निकाली ख़िलाफ़ एहतिजाजी धरणे जो ऐलान कयो वियो आहे। सनान ख़ान कुरैशीअ चयो आहे त सिंधी पोरितनि जी जबरी निकाली वारो सिलसिलो बंदि न थियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कंदकोट में बदअमनी, भत्ताखोरी, धाड़नि ऐं फुरलुट जे वाक़िअनि ख़िलाफ़ ऑल पार्टीज़ मूवमेंट शहरी इतिहाद जे सॾ ते सवें माण्हुनि टार्चूं ॿारे अमन मार्च कयो, जिते डॉक्टर महरचंद, ग़ुलाम मुस्तफ़ा मीराणी, ज़ुरियत सागर बजाराणी, दिलमुराद डाहिरी, अज़ीज़ सुमरे, अशोक कुमार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कश्मीर ज़िले में अमन मुकमिल तौर ते तबाह ऐं ॾोहारी राज क़ाइमु थियल आहे। पुलिस मुकमिल नाइली जो मुज़ाहिरो करे रही आहे। फुरलुट ऐं वापारियुनि खां भतो वरितो वञे थो, जंहिं करे कंदकोट शहर जो कारोबार मुकमिल ख़तमु थी रहियो आहे। हितां जो वापारी तबिको लॾपलाण करे रहियो आहे। हुक्मरान ऐं पुलिस इंतिज़ामिया मुकमिल ख़ामोशी इख़्तियार करे अवाम खे ॾोहारियुनि जे रहम करम ते छॾे ॾिनो आहे। चूंडियल नुमाइंदा बि अमन अमान में कंहिं बि क़िस्म जी दिलचस्पी न पिया वठनि। उन्हनि जे करे अवाम बेयारो मददगार बणियल आहे। असीं अमन ख़ातिर ॿीहर तहरीक जो ऐलान कयूं था। असांजो हिकु ई मुतालबो आहे त ॾोहारी राज ख़तमु कयो, कश्मीर ज़िले में अमन बहाल करियो। रोज़ानी टार्च खणी अमन मार्च कंदासीं। ईद ते बि ख़ुशी बदिरां एहतिजाज करे अमन जी घुर कई वेंदी। दरगाह सादी मुसाणी ते जिन कढण बहाने भोपे नीगर खे मारे छॾियो। दरगाह सादी मुसाणी ते ठारूशाह जे इलाइक़े भोरटी वासी नीगर माजिद मलाह खे इलाज लाइ आंदो वियो। भोपे फ़क़ीराणी सोनिया जिन कढण बहाने नीगर ते तशदुद कयो, जंहिंजे नतीजे में नीगर दम ॾिनो। वारसन मज़हर मलाह ऐं राणी मलाह नवगोठ थाणे ते रिपोर्ट दर्ज कराई।
पुलिस ॿुधायो त वारसनि जो चवणु आहे त निगर माजिद खे जिन हो फ़क़ीरियाणी जिननी कढण दौरान ॿार ते तशदुद कयो, जंहिं करे हूअ फ़ौत थी वियो। पुलिस मूजिबि इल्ज़ाम हेठि आयल औरत ऐं संस भाउ खे हिरासत में वरितो वियो आहे। नीगर जो लाश पोस्टमार्टम कराइण बैदि वारसनि हवाले कयो वियो। शहजादकोट जे वॾा सिलरा ॻोठ में चइनि महीननि खां पाणी जी फ़राहमी बंदि आहे, जंहिंजे करे इलाइक़े वासी मुश्किलातुनि जो शिकार थी विया आहिनि। रहवासियुनि पब्लिक हेल्थ खाते जे इंजीनियर ऐं SDO ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी पिणु कई। जॾहिं त एहतिजाजी अॻुवाणी फ़क़ीर कमरदीन सीलरो, कामरेड मोहम्मद उर्स सीलरो, मोहम्मद इब्राहिम सीलरो, ख़ान सीलरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। हुननि चयो त चइनि महीननि खां पाणी जी फ़राहमी बंदि आहे। पब्लिक हेल्थ खाते जे इंजीनियर ऐं SDO जी संगीन ग़फ़लत जे सबबि पाणी जी फ़राहमी बंदि कई वई आहे। इंजीनियर ऐं SDO खे हटायो वञे, चूंडियल नुमाइंदा फ़ौरी तौरु नोटिस वठनि ऐं असांखे पाणी फ़राहम कयो वञे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुतालबा मंज़ूर न थियण ऐं इंसाफ़ न थियण जे करे इलाइक़े वासी पोलियो मुहिम जो बाइकाट करण ते मजबूर थी विया आहिनि। चोटारियूं वाक़े बाद ॻोठ जानी जुणेजो जे रहवासी मुतासिरनि थियल ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ गुज़िरियल 2 महीननि खां पोलियो मुहिम जो बाइकाट कयो हो। जॾहिं त एहतिजाजनि 2 महीननि खां ॻोठ जे समूरनि ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा न पीआरिया विया हुआ। गुज़िरियल ॾींहुं हलंदड़ महीने जी मुहिम दौरान पिणु एहतिजाजनि ॻोठाणनि पोलियो पीआरण लाइ ईंदड़ टीमनि खे वापसि करे छॾियो हो। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर सां गॾु खाते जे आफ़ीसरनि सां गॾिजी ॻोठ जानी जुणेजो पहुती ऐं ॻोठाणनि सां ॻाल्हियूं कयूं, जंहिं दौरान ॻोठाणनि पंहिंजे ख़दशनि, मुतालबनि, तकलीफ़ुनि ऐं थियल ज़्यादतियुनि जो इज़हार कयो। उन्हनि जो चवणु हो त असांजे 3 नौजवाननि सरेआम दहशतगर्दी जो खाज बणिजी हयातियूं विञायूं। उन खां पोइ असांखे न सिर्फ़ु इंसाफ़ खां महरूम कयो वियो, पर असां ते कूड़ा केस बि दाख़िल कया विया। उन दर्द ऐं नाइंसाफ़ी सबबि असां एहतिजाज तौरु पोलियो मुहिम जो बाइकाट कयो आहे। उन दौरान ॻोठाणनि चयो त मखदूम जमीलुज़्ज़मा जे यकीन ॾियारण ऐं DC जे ॻोठ अचण खे मुस्बत क़दम सम्झी औरतुनि जी इज़त ऐं ॿारनि जी सिहत खे अवलियत ॾींदे असां पोलियो मुहिम जो बाइकाट ख़तमु करण जो ऐलान कयो आहे। पेरू लाशारी वारे इलाइक़े में पिणु पोलियो मुहिम जो बाइकाट कयो वियो। पेरू लाशारीअ जे ॻोठ ताहिर ख़ासकेली जे ॻोठाणनि बुनियादी सहूलियतूं न मिलण करे पोलियो मुहिम जो बाइकाट करे मासूम ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण खां इनकार कयो। ॻोठ जा बुनियादी मसइला हल न थियण करे ॻोठाणनि मासूम ॿारनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मालिक ॾीनो ख़ासकेली, अब्दुल ख़ालिक ख़ासकेली, तैमूर ख़ासकेली, शहज़ाद ख़ासकेली ऐं ॿियनि चयो त असांजे ॻोठ जो सरकारी स्कूल मरमत न थियण करे ज़बून आहे। ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। असांजे ॻोठ खे के बि सहूलियतूं नाहिनि ॾिनियूं वियूं। हुननि चयो त स्कूल जी मरमत कराई वञे, बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। सिजावल जुणेजो फीडर जे पोलनि तां तारूं चोरी थियण वारनि वाक़िअनि ऐं बिजली बंदिश ख़िलाफ़ सिजावल जुणेजो जा शहरी रोडनि ते निकिरी आया। शहरियुनि एहतिजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अमजद जुणेजो, सजाद जुणेजो, हाफ़िज़, सुधीर अली, मुख़्तियार, इमरान जमाली ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल केतिरे ई अरसे खां सिजावल जुणेजो फीडर जे पोलनि तां तारूं चोरी थियण लॻियूं आहिनि, जंहिंजे करे ॿ हफ़्ता बिजली नाहे हूंदी, जंहिंजे करे असीं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियूं था। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते बिजली बहाल कई वञे ऐं असांखे मुश्किलातुनि खां बचायो वञे। शाहपुर जहानिया ऐं दौलतपुर पुलिस क़ौमी शाइर अली ख़ान आदिल लगारी जे वालिद 70 वरहनि जे पीरसन आलिम ख़ान लगारी ऐं सैफ़ बुघियो खे खंभे गुम करे छॾियो आहे। इन सिलसिले में वारसनि जो चवणु आहे त पुलिस सैफ़ बुघियो ऐं शहरी आलिम ख़ान लगारी खे शहर मां खंभण बाद गुम करे छॾियो आहे। पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ कलम धणियुनि GWC, जसकम, सिंधी अदबी संगत ऐं शहरियुनि पारां शहर में शटर बंदि हड़ताल कई वई। हड़ताल बाद एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो, जिते कलम धणियुनि, जसकम,
सिंधी अदबी संगत ऐं शहरियुनि चयो त पुलिस सैफ बुघियो ऐं पीरसन आलिम ख़ान लगारी खे बिला जवाज़ खंभे गुम करे छॾियो आहे। पुलिस वॾी बेवाजिबी कई आहे। हुननि चयो त SHO असगर अहवान ऐं ASI मोहब्बत सोलंगी, नवाज़ चांडियो, अशरफ कोराई जी निगरानी में मनशात फुरूं चोरियूं उरूज ते आहिनि। तेल जूं एजेंसियूं मंथली एवज़ हली रहियूं आहिनि, पर पुलिस पुरमन शहरियुनि ऐं कलमकारनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि चयो त पुलिस फ़ौरन सैफ बुघियो ऐं आलम ख़ान लगारी खे आज़ादु करे ॿी सूरत में पुलिस ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो वेंदो। सिंधी अदबी संगत सिंध मुख़ालिफ़ मनसूबनि ख़िलाफ़ एहतजाज जो ऐलान करे छॾियो आहे। सिंधी अदबी संगत मर्कज़ पारां गैर क़ानूनी कैनालनि जी अॾावत, कारपोरेट फार्मिंग, मोरो वाक़े ख़िलाफ़ 1 जून ते सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयो आहे। सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी सेक्रेटरी नूर चाकराणी एहसास मीरल ऐं गुलहसन लाखे सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध जे हक़नि ते लॻंदड़ धाड़नि ख़िलाफ़ हमेशह संगत पुरमन जदोजहद कई आहे। सिंध मुख़ालिफ़ मनसूबनि ऐं मोरे वाक़े ख़िलाफ़ 1 जून ते सॼी सिंध में एहतजाज कंदासीं। सिंध एजुकेशन फाउंडेशन जे स्कूल में कमु कंदड़ उस्तादनि बदीन प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे पघारूं वधाइण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते MD गहवर, शहज़ाद, अलाबख्श अंसारी ऐं ॿियनि उस्तादनि चयो त हिन हेॾी महांगाई जे दौर में 10 खां 12 हज़ार पघार ॾिनी वञे थी। हुकूमत मज़दूरनि जी पघार 40 हज़ार करण जो फ़ैसिलो कयो आहे। असां बि मज़दूर आहियूं, असांजी पघार बि वधाई वञे। ख़ैरपुर नाथन शाह जी मच्छर कॉलोनी जे रहवासियुनि दिलदार खोसो ऐं वज़ीर खोसो जी अॻवानी में बासरनि जी ज़ियातियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त साल अॻु जवाबदारनि ॿारनि जी ॻाल्हि तां घर ते हमिलो कयो हो। काल्ह वरी घर ते हमिलो करे तशदुद कयो वियो। हुननि चयो त घर ते हमिलो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नवकोट भरिसां 1 ॾींहुं अॻु क़तल थियल सूमरे भील जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। सॼी सिंध में भील बिरादरी पारां एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। काल्ह बि टंडे बागे में सूमरो भील जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी सुरेश भील, सरदार जूमो भील, पटेल सूमरो, शेर गाॾाही, लक्ष्मण भील ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवान चयो त असांजो सूमरो भील जेको पंहिंजे हक़नि लाइ जाखोड़ कंदे क़तल थी वियो, जंहिंजो केस दाख़िल थियल आहे, पर अञा ताईं मुख्य जवाबदार गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ज़राइत जे लोअर स्टाफ मुलाज़िमनि जी भिटाई जी दरगाह ते हाज़िरी एहतजाज। ज़ाहिद, तैयब, ख़ालिद, ख़ैर मोहम्मद, अब्दुल गनी ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि जो चवणु हो त अफ़सरशाही जूं हर साल ॾोकड़नि एवज़ गैर क़ानूनी तरक़ियूं कयूं पियूं वञनि, पर असांजूं तरक़ियूं नथियूं थियनि। हुननि मुतालबो कयो त असांजूं क़ानून मूजिबि तरक़ियूं कयूं वञनि, छो त तरक़ी असांजो हक़ आहे। ख़ैरपुर में पिणु आपका पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आपका जे मरकज़ी सॾ ते मुलाज़िमनि मुतालबनि जी मञता लाइ पॉपुलेशन ऑफिस खां ख़ाकी शाह पुल ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी अहमद सूमरो, आबिद सोलंगी, मुनवर अली गांघरो, शाहनवाज़ लाड़क ऐं ॿिया करे रहिया हुआ। हुननि मुतालबो कयो त महांगाई आहे, हुकूमत 200% पघारनि में इज़ाफ़ो करे। उस्मान शाह हुड़ी में पाणी जी खोड़ ख़िलाफ़ आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते बादल जरवार, रियाज़ लुंड, सोनू जरवार ऐं ॿियनि चयो त माइन रोहड़ी ऐं उन मां निकिरंदड़ वाहन में पाणी अवरटाप थियण बावजूदि असांखे पाणी नथो ॾिनो वञे। बासर माण्हुनि खे पाणी मिली रहियो आहे, पर नंढनि आबादगारनि खे पाणी नथो ॾिनो वञे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते
असांखे पाणी ॾिनो वञे। थरपारकर में गर्मी ऐं बीमारी सबबि मोर मरण लॻा आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि में मोर मरी रहिया आहिनि। हिकु हफ़्ते अंदरि 100 मोर मरी विया आहिनि। वाइल्ड लाइफ खाते अञा ताईं मोरनि जे बचाव लाइ के तकड़ा क़दम नाहिनि खयां। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे त तकड़ा क़दम खणी मोरनि खे मरण खां बचायो वञे। हीअ असीं वञी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन